बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह फुरकान रुकू नंबर 1। उहो अल्लाह वॾो बरकत वारो आहे जंहिं पंहिंजे बाने ते हक़ ऐं बातिल जो फ़र्क़ु कंदड़ क़ुर हिन लाइ नाज़िल कयो त जहान वारनि लाइ ॾोॼारींदड़ हुजे। उहो आहे जंहिंखे आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही आहे ऐं पाण लाइ न को औलाद वरिताईं ऐं न की बादशाहीअ में साणस को शरीक आहे ऐं सभु कंहिं शइ खे बणायईं पोइ उन जो अंदाज़ो पूरी तरह ठहिरायईं ऐं काफ़िरनि अल्लाह खां सवाइ उहे माबूद वरिता आहिनि जो कुझु बणाए न सघंदा आहिनि ऐं उहे पाण पैदा कयल आहिनि ऐं पाण लाइ न की ॾुख ऐं न की सुख जो इख़्तियार अथनि ऐं न की मौत ऐं न की हयाती ऐं न वरी जेरे थियण जो इख़्तियार अथनि। ऐं काफ़िर चवंदा आहिनि त हीउ क़ुर रुगो कूड़ो किस्सो आहे जो उहो पाणो ठाहियो अथसि ऐं उन जे ठाहिण ते ॿी क़ौम खेसि मदद ॾिनी आहे। अहिड़ी तरह चवण सां बेशक उन्हनि ज़ुल्म ऐं कूड़ कमु आंदो आहे। ऐं चयूं त हीउ क़ुर अॻियनि जा किस्सा आहिनि जो उहे लिखाया अथसि पोइ उहे मथसि सुबुह ऐं सांझी पढ़िबा आहिनि। ऐं पैगम्बर खेनि चयो त उहो क़ुर उन ई अल्लाह नाज़िल कयो आहे जेको आसमाननि ऐं ज़मीन जो ॻुझ ॼाणंदो आहे। बेशक उहो बख़्शणहार महिरबान आहे। ऐं काफ़िर चवनि था त हिन पैगम्बर खे छा थियो आहे जो ताम खाईंदो आहे ऐं बाज़ारुनि में घुमंदो आहे। ॾांहुंसि मलाइक छो न नाज़िल कयो वियो आहे त उहो साणसि गॾु ॾेॼारींदड़ हुजे, या ॾांहुंसि आसमान खां ख़ज़ानो छो न उछलियो वियो, या उनखे को बाग़ छो न आहे जो मुंझाए खाए। ऐं ज़ालिम चवंदा आहिनि तव्हीं रुगो जादू कयल माण्हूअ जी ताबेदारी कंदा आहियो। ऐं पैगम्बर ॾिस त तो लाइ कहिड़ी तरह जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि पोइ उहे गुमराह थिया ऐं हाणे का वाट लही नथा सघनि।